पेस्ट कंदे HASM जे नाले सां इहो क्लिक कंदेसि। उन खां पोइ अहिड़ी उहा हूंदी एप्लीकेशन, हिन खे हिते डाउनलोड कंदे, डाउनलोड करण खां पोइ हिते ओपन कंदेसि। ओपन कंदे त ईअं लिंक खुली ईंदई। पोइ हिते साइन अप नाउ कंदेसि, साइन अप खे क्लिक कंदेसि। हिते पंहिंजी ईमेल एड्रेस हणंदेसि। उन खां पोइ ईमेल एड्रेस हणी करे हिते सेंड कोड, जीअं कोड हणंदे त इहो कोड वारी ईमेल एड्रेस में ईंदो। उहो कोड कॉपी करे हिते पेस्ट कंदे पासवर्ड सेट कंदेसि। वरी हेठि वरी पासवर्ड सेट कंदेसि। उहो ई पासवर्ड सेट करे इनवाइटेशन कोड मोकिलींदोमांइ, उहो हिन जॻह ते हणंदेसि। हिते उहो हणी करे हेठि मोबाइल नंबर हिते +92 करे 92 लिखंदे त हिते ईंदो +92। वरी तव्हांजो मोबाइल नंबर लिखी करे क्रिएट अकाउंट कंदे, उन खां पोइ क्रिएट अकाउंट करे बैक टू लॉगिन जीअं ठही वञे न, बैक टू लॉगिन कंदेसि। बैक टू लॉगिन कंदेसि त हे यूज़र नेम या ईमेल एड्रेस पंहिंजी हणंदेसि ऐं पासवर्ड हणंदेसि। पोइ साइन अप पासवर्ड हणंदेसि त ईअं खुली ईंदई। उन खां पोइ तूं पैसा डिपॉज़िट कराईंदे, उनजी मूंखे इहे कॉपी करे मोकिलींदे लिंक। हिन मथे वेंदे डिपॉज़िट लिखियलु आहे न, हिन डिपॉज़िट खे हणंदे डिपॉज़िट हणी करे हिते क्रिप्टो गेटवे लिखियलु आहे न, इनखे गेटवे 1 ई हुजे ऐं हेठि USDT सिलेक्ट हुजे। हिते जेको आहे इहे मथां BIP20 आहे न लिखियलु, इन BIP20 खे क्लिक कंदे इनखे क्लिक करे हिन स्क्रीनशॉट बि कढी मोकिलींदे। इनजी कॉपी करे इहा माॾे हुन ते कॉपी ईअं थी वेंदी। पोइ उहो माॾे मोकिल पेस्ट कंदे न माॾे अची वेंदी। त पोइ हुन में वरी अकाउंट में पोइ USDT विझंदासीं, डॉलर विझंदासीं, ठीकु आहे न। वरी जॾहिं हुन में उहे डॉलर अची वेंदा त पोइ तूं थोरो हेठि ईंदे, हिते जूनियर एजेंट जेको लिखियलु आहे एक्सप्लोरर नाउ खे हणंदे, हिते हणी करे एक्सप्लोरर नाउ खे पोइ हिते उहे जेको लिखियलु आहे न स्टार्ट टास्क, हिते टास्क खे क्लिक कंदे त पोइ तूं जेको आहे हिते रिव्यू ॾींदे 5 स्टार ॾेई करे कुझु लिखी करे वरी उनखे सबमिट कंदे वरी पोइ ॿीहर ईंदी, वरी अहिड़ो ईंदी, वरी इनखे स्टार्ट टास्क कंदे। एतिरा 15 दफ़ा इहो तोखे करिणो आहे, ठीकु आहे न।